हो मुनि माणी नसीब दिया अला बोली मुझी बाबरानी अला ओ नया खान खन्याणी अला बोली मुझी बाबरानी अला नंढड़े लाकूं रुक ॾिठा ओ सूरन में जिंद सूरन में जिंद सूरन में सामणी अला ओ नया खान खट्याणी दादा साईं मतलब तो छी तव्हां देवनी परीक्षक किस्सा ई दास्तान ॿुधाईंदा आहियो तीन भावनाणी पुरी जो का दास्तान है वालेकुम मुझी सब खाम बोलीगा हाँ बिल्कुल हो मुनि माणी नसीब दिया अभी जॾहिं हिन मुल्क में ॿार ॼमंदो हो तो हुनजी जनम कुंडली कढाईंदा हुआ तो तव्हां पढ़ी पंहिंजी जनम कुंडली कढाई त पतो पयसि त हिन ॿार खे ॿियो पढ़णो कंहिं मज़हब वारे सां थींदो सो छा कई नंढड़ी बालकी खे संदूक में विझी सिंधू दरिया में लोड़े छॾी खोले ॾिठई त अंदरि नंढड़ी बालकी मुर्की रही आहे सो मोहम्मद खट्टी बि औलादो सिकायल हो यकदमि नंढड़ी बालकी खे खईं ऐं पंहिंजी ज़ाल जे हंज में अची विधई ऐं संदसि नालो रखियऊं ससी ससीअ जो मतिलबु आहे चॾ जहिड़ी पोइ दादा साईं छा थियो अमड़ा इहो ससी पुन जो किसो तमामु वॾो आहे पोइ कॾहिं ॿुधाईंदसि फ़िलहालु तोखे सम्झाइण लाइ हिकिड़ी ॻाल्हि कयूं लतीफ़ साईं पंहिंजे सुरनि ससी कुयारी माज़ूरी ऐं हुसैनी में इन किसे ते बैत ऐं वायूं चयूं आहिनि दादा साईं मूं मुंहिंजी ॻाल्हि अञा बना समझी सब खोले समझान बारड़ीअ खे बाबा लतीफ़ साईं पंहिंजे सुरनि में इहो साबित करणु चाहियो आहे त ससी ॿांभणियाणी हुई ऐं उनजी ॿोली बि ॿांभणियाणी हुई हाँ सच दादा साईं भामराणी बोली सिंधी बोली है हा ॿांभणियाणी ॿोली सिंधी ॿोली आहे अॻे अवाइल दौर में जेके ॿांभण हुआ न उहे सिंधी ॻाल्हाईंदा हुआ लतीफ़ साईं रुगो ज़ात खे कर्तबांदो आहे ॿांभण जे नाले सां दादा साईं आऊं शाह अब्दुल लतीफ़ भठाई जो कलाम पढ़ण ऐं सम्झण चाहियां थी पर छा अमर असांजे स्कूल में सिंधी सवली पढ़ाइणी कोन था
इन्हनि खे चवणु खपे त असांजी सिंधी ॿोली ज़रूरु पढ़ाइनि ऐं ॿारनि खे हा, सम्झाइनि त भले। सही न। इहो ई त असांजो अलमियो आहे। असीं खान सुल्तान बणिजी विया आहियूं ऐं पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ खे मिटीअ में रोले रहिया आहियूं। पहिरीं असांजी मिटीअ ॿोली में रोले रहिया आहियूं मड़ो। हाणे ईअं न थींदो। हाणे पहिरीं पहिरीं असांजी ॿोली पढ़बी। हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां। ॿोलियां ॿोली मिठी, ॿोलियां ॿोली मिठी, गीत सिंधी ॻायां। हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां। ॿोलियां ॿोली मिठी, ॿोलियां ॿोली मिठी, गीत सिंधी ॻायां। हा मां सिंधी आहियां। साईं, छो भला अॼु ब्रेकफास्ट न पिया करियो? हाँ बस थोड़ी तकड़ अथमि। ऑफिस में ज़रूरी मीटिंग आहे, उते ई रिफ्रेशमेंट करे वठंदुसि। संध्या बाबा, तव्हां ब्रेकफास्ट कयो ऐं लंच पैक थियो पियो हुयो तो तव्हां खयो? बाबा साईं, असीं केरु आहियूं? केरु वरी केरु, असीं माण्हू आहियूं बाबा। उहा त आहियूं, पर मतिलब त असीं कहिड़ी क़ौम आहियूं? ज़ाहिर आहे असीं सभु सिंधी आहियूं। त पोइ बाबा, असां घर में बि सवली सिंधी ॻाल्हाए सघूं था न? छा मतिलब बाबा? मतलब मां सम्झी वयमि त संध्या अॼुकल्ह स्कूल बदिरां ॿियनि खां कुझु वधीक थी पढ़े। ना मां, आउं तो जेको ॾिसां ऐं सम्झां पई सोए पई चवां। संध्या बाबा, तव्हां छा पिया ॾिसो ऐं सम्झो, कुझु ॿुधायो भला। इहो ई त मूं नेरनि कई आहे। मां झांदो खयो अथमि ऐं ॾाॾा साईं मूंखे स्कूल छॾण हली रहिया आहिनि। तव्हां सभु त खिली ॻाल्हि खे टारियो पिया, पर अॼुकल्ह जे दौर जी ज़रूरत इंग्लिश आहे। इंग्लिश ॻाल्हाइण में कहिड़ी ख़राबी आहे? अम्मा, ईअं ई पंहिंजी ॿोली खे छॾण बि बिल्कुलु ख़राबु ऐं ग़लति आहे। जेका असांजी सुञाणप आहे, जॾहिं असांजी पंहिंजी सुञाणप पंहिंजी ॿोली ई न हूंदी त पोइ इंग्लिश या का बि ॿोली कहिड़े कम जी? संध्या बाबा, अवां बिल्कुलु ठीकु पिया चओ। पंहिंजी ॿोली जी बिल्कुलु अहमियत हुजणु घुरिजे। जी बाबा साईं, अवलियत हर जाइ ते हुजणु घुरिजे ऐं तालीमी मैदान में त हुजण ई घुरिजे। बिल्कुलु बाबा, तव्हां सही पिया चओ। तालीमी मैदान में बि सिंधी ॿोलीअ खे अहमियत हुजणु घुरिजे। पर हाणे इहा ॻाल्हि असांजे वस में त कोन्हे न बाबा। बाबा साईं, असांजे वस में छो कोन्हे? बसि असीं पाण छॾाए रहिया आहियूं। हिन छोकिरी सां त बहस करण ई अजायो आहे। अलाए किथां जी सिंधी ॿोलीअ जो जुनून चढ़ियो अथसि। अम्मा, सिंधी मुंहिंजी माउ ॿोली आहे। माउ जे प्यार जी आहे। माउ ॿोली सां बि जुनून जी हद ताईं प्यार हुजणु घुरिजे। आख़िर ॾाॾा साईं जी पढ़ायल आहे, असां खां किथे सम्झंदी? हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां। ॿोलियां ॿोली मिठी, ॿोलियां ॿोली मिठी, गीत सिंधी ॻायां। हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। संध्या बाबा, अवां जी पढ़ाई कीअं पई हले? बाबा, पढ़ाई त ज़बरदस्त पई हले, पर वरी छा, को मसलो आहे छा बाबा? जी बाबा साईं, मसलो त आहे। सो वरी कहिड़ो बाबा? बाबा साईं, असांजे स्कूल में ॿिया तमामु सब्जेक्ट बि सुठे नमूने पिया पढ़ाइनि, पर सिंधी ते को ध्यानु ई नथो ॾिनो वञे। संध्या बाबा, इहो त तूं शुक्र कर जो तव्हांजे स्कूल में थोरी या घणी, जहिड़ी या तहिड़ी सिंधी पढ़ाई त वञे थी। न त अक्सर ख़ानगी स्कूलनि में त सिंधी पढ़ाइजे ई कोन थी। सिंधी पढ़ाइजे या न पढ़ाइजे, इन सां भला फ़र्क़ु बि कहिड़ो थो पए? अॼुकल्ह त बसि इंग्लिश ज़रूरी आहे।
सो संध्या तू इंग्लिश ते ध्यान दे। बिल्कुलु अम्मा, अंग्रेज़ी अहम आहे पर उन खां वधीक त असांजी पंहिंजी ॿोली अहम आहे न। सिंधी एतिरी ई अहम आहे जेतिरी स्कूल में पढ़ाई थी वञे। इन खां वधीक तू न सोच। संध्या बाबा तव्हां सही था चओ। स्कूलनि में बि अगरि जेकॾहिं न सिंधी अभिलत जी बुनियाद ते नथी पढ़ाई वञे त भला हाणे इन में असां छा था करे सघूं बाबा? अहमद पुट, इहो को मुतमइन करण वारो जवाब न थियो। बाबा साईं, सरकारी स्कूलनि में बि त एतिरी पढ़ाई कोन्हे जेकी मुतमिन कंदड़ हुजे। अहमद, तूं ऐं आऊं किथां पढ़िया आहियूं? तूं त इन सरकारी स्कूल मां पढ़ी अची एॾो वॾो ऑफिसर थियो आहीं न। ॻाल्हि सरकारी या ख़ानगी स्कूलनि जी न आहे, ॻाल्हि आहे पंहिंजी ॿोलीअत खे अहमियत ॾियणी। तव्हां सभु त इहे पिया परेशान थियो ॼण सिंधी ॿोलीअ ते को आसमान किरियो हुजे। कमर, सिंधी ॿोलीअ ते को आसमान कोन किरियो आहे, पर संदुसि ज़मीन निकिरंदी वञे जेका ॻाल्हि असीं न पिया सम्झूं। बाबा साईं, तव्हां महिरबानी करे इहे पुराणे दौर वारी ॻाल्हियूं न करियो। अॼुकल्ह नओं टेक्नोलॉजी जो दौर आहे, दुनिया ग्लोबल विलेज थी रही आहे, नवां चैलेंजेस असांजे साम्हूं आहिनि। आऊं बि इहा ॻाल्हि पियो कयां, जिथे नए दौर में टेक्नोलॉजी जे दौर में इन ॿोलियुनि जी अफ़ादियत ऐं अहमियत वधी रही आहे, उते पंहिंजी ॿोली खे बचाइण बि हिकु वॾो चैलेंज आहे जेके असीं न पिया सम्झूं। बिल्कुलु सही ॻाल्हि कई अथई। अमां ॻाल्हि ॿुध, सही सिधी ॻाल्हि आहे। हा बि एतिरी पढ़ियल लिखियल त कान आहियां, मिड़ई ॿ टे दर्जा अमां बाबा खणी पढ़ाया। ऐं असांजा जेके वॾा हूंदा न उहे त सफ़ा अणपढ़ियल, पर मां उन्हनि में शनास हूंदी हुई, अदब हूंदो, इख़लाक़ हूंदो। बाक़ी इहा अरबी, फारसी, अंग्रेज़ी पढ़ण सां इहा का तालीम कान्हे। हा अमड़े, तूं सही थी चई। माहिन बि हरू भरू अची थी जज़्बाती थिए। असल में माहिन खे संध्या जे आईंदे जो ओनो आहे न, शायदि इन जे करे। अहमद पुट, असीं किथे था चाहियूं त संध्या जो आईंदो ऊंधाए थिए। असीं त रुॻो एतिरो चऊं था त संध्या खे पंहिंजे ख़्यालनि जो हक़ अदा करणु हुजे। जे ही पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु करे थी त हिन में कहिड़ी बुराई आहे? जी बाबा साईं, संध्या खे का बि रोक टोक कोन्हे बाबा। अहमद पुट, असां कंहिं ॿोली जे ख़िलाफ़ न आहियूं। ॿोली कंहिंजी गोली न आहे थींदी, पर पंहिंजे बुण बुनियाद ऐं असलियत खे विसारणु न घुरिजे। हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां। ॿोलियां ॿोली मिठी, ॿोलियां ॿोली मिठी, गीत सिंधी ॻायां। हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा। अचो बाबा। अहमद पुट, आऊं सोचियां पियो त आऊं संध्या जे स्कूल वञा ऐं प्रिंसिपल सां मिली सिंधी सब्जेक्ट जे बारे में कुझु ॻाल्हायां। बाबा साईं, इन में मूंखां इजाज़त जी कहिड़ी ज़रूरत आहे? पुट, थी सघे थो माहिन धीअ कावड़ करे। उहा छो कावड़ कंदी बाबा? पुट अहमद, तोखे ख़बर आहे त माहिन धीअ सिंधी पढ़ण ऐं पढ़ाइण जे ख़िलाफ़ आहिनि। बाबा सही, तव्हां बि कमाल था कयो। माहिन हिकु औरत आहे ऐं दुनिया जी हर औरत नवाण खे फैशन सम्झंदी आहे। पर फैशन खे एतिरो न पंहिंजे मथां तारी कजे जो माण्हू किथे जो बि न रहे।
पंहिंजी असलियत बि विसरी वई। फैशन खे हंडाइण में बुराई न आहे, पर माण्हू खे पंहिंजी असलियत पंहिंजी ॿोली न विसारणु। बाबा साईं, तव्हां सही था चओ, पंहिंजी ॿोली सां मोहबत हुजणु घुरिजे। पर हाणे केरु कंहिंजो शौक़ु आहे न त को अंग्रेज़ थियण में इंसान खे को ताज कोन लॻी था वञनि। मां बि सम्झां थो बाबा साईं इहा ॻाल्हि। बाबा, इन्हे फैशन में अंग्रेज़ी पढ़ण सां पाण को अंग्रेज़ त न थी वेंदासीं, रहंदासीं त उहे सिंधी न। ऐं पंहिंजी ॿोली खे विसारे असीं कहिड़ो चङो कमु करे आया। बाबा साईं, हीअ दुनिया हाणे ग्लोबल विलेज थी रही आहे। उते असां ते असांजी ॿोली ते खोड़ सारियूं सकाफ़त जूं यलगारूं त आहिनि न बाबा। हा बाबा, इन वक़्त में असांखे सम्झ सां कमु वठिणो पवंदो ऐं हिकमत अमली सां अॻियां वधणो पवंदो। बाबा साईं, संध्या ॾाढी हसास आहे ऐं ॿोली जे मामले में त बिना हसास आहे। बाबा, इहा त असांजी ख़ुशि नसीबी आहे। जे ईअं न बि हुजे हा त असांखे हुनखे तलक़ीन कंदो रहणु घुरिजे हा। पर बाबा साईं, तव्हां छा था सम्झो त तव्हां प्रिंसिपल सां मिली करे इहो मसइलो हल थी वेंदो? हा, छो न। हिकु भेरो न, ॿियो भेरो बार बार ज़ोर ॾियण सां को खटे निकिरी। पर बाबा, अगरि वालदेन जो बार बार ज़ोर ॾियण खां पोइ बि ख़ानगी स्कूल इन मसइले ते ज़ोर न ॾियनि त पोइ असां सिंधियुनि खे पंहिंजा ॿार उते न पढ़ाइणु घुरिजनि। ऐं जे सभु मिली इहो अमली क़दम खणंदा त ख़ानगी स्कूल वारा मजबूर थी पवंदा त सिंधीअ खे लाज़मी जो दर्जो ॾियनि। हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां। ॿोलियां ॿोली मिठी, ॿोलियां ॿोली मिठी, गीत सिंधी ॻायां, हा मां सिंधी आहियां। मिठड़ी बाणी बोली, सिंधी बाणी बोली, मिठड़ी बाणी बोली, तंहिंखे मां कीअं विसारियां, जिंद जान तंहिं तवारियां, जंहिं में ॾिनी मूंखे पींगे में मां लोली, सिंधी बाणी बोली, मिठड़ी
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाई आऊं संध्या जो ॾाढो आहे। जी साईं मूंखे ख़बर आहे, तव्हां हुकुम करियो। संध्या ॿुधायो कि तव्हांजे स्कूल में ॿिया सब्जेक्ट तमामु सुठे तरीक़े सां पढ़ाईंदा आहिनि, पर सिंधीअ ते ख़ासि ध्यानु न ॾिनो। साईं जेतिरो ध्यानु ॾेई सघूं था ओतिरो ॾियूं था। हूअं बि सिंधी लाज़मी सब्जेक्ट असां वटि कोन्हे। छो लाज़मी कोन्हे? सिंधीअ जे सभिनी निसाबी किताबनि ते लिखियलु आहे लाज़मी। उहो सरकारी स्कूलनि में, असां वटि लाज़मी कोन्हे, या त सिंधी सिलेस आहे। हैरत आहे, सिंध सूबो ऐं सिंधी लाज़मी कोन्हे। साईं आउं त पंहिंजे स्कूल जे रूल्स ऐं रेगुलेशन ते हलंदुसि न। ईअं को अची चवे त मुंहिंजी मादरी ॿोली सराइकी आहे, आउं उनखे सराइकी त कोन पढ़ाईंदुसि। आऊं कंहिं ॿी ॿोली जी न, पर सिंधीअ जी ॻाल्हि करे रहियो आहियां। सिंधी ॿोली असांजी क़ौमी ॿोली आहे। न साईं न, असांजी क़ौमी ॿोली सिंधी न पर उर्दू आहे, माफ़ कजो। अव्हां कहिड़े स्कूल में पढ़िया आहियो? जी साईं आउं प्राइमरी सिंधी स्कूल पढ़ियो आहियां। उहो सिंधी असां पढ़िया आहियो, जी न? जी, ऐं उहो बि असांजे स्कूल में प्राइमरी पढ़ायो वेंदो। उन वक़्तु असांजो दौरु ॿियो हो। हींअर प्राइवेट दौरु आहे स्कूलनि जो, जंहिंजा क़ाइदा ऐं कानून पंहिंजा आहिनि। क़ाइदा ऐं कानून कहिड़ा हुजनि, पर पंहिंजी ॿोलीअ खे अवलियत हुजणु घुरिजे। जी साईं, मां तव्हांजी शिकायत जो अज़ालो ज़रूरु कंदुसि। तव्हां जहिड़ा माण्हू ऐं वालदेन जेकॾहिं ईअं अॻिभराई कंदा रहनि त सिंधी पढ़ण ऐं पढ़ाइण वारो मामिलो घणी हद ताईं हल थी सघे थो। इंशाअल्लाह चऊं ऐं हलां, तव्हां सां मुलाक़ात थींदी रहे। हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां। ॿोलियां ॿोली मिठी, ॿोलियां ॿोली मिठी, गीत सिंधी ॻायां। हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां। ॿोलियां ॿोली मिठी, ॿोलियां ॿोली मिठी, गीत सिंधी ॻायां। हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां। असांजी ॿोली जो केॾो न मज़ो आहे। तुंहिंजी पढ़ाई बि दादा साईं बि अची वियो, अलाए किथे तो सॼो ॾींहुं तूं घुमी। संध्या जे स्कूल वियो हुए? दादा साईं, अॼु अव्हां स्कूल जे प्रिंसिपल वटि विया हुआ। मूंखे प्रिंसिपल घुराए ॿुधायो। हा बाबा, अॼु तव्हांजे प्रिंसिपल सां खोड़ इहो मुबाहिसो थियो सिंधी ॿोली जे मुताबिक़। अच्छा संध्या मूंखे ॿुधाए सही को तुंहिंजी पढ़ाई कीअं पई हले पुट? ॾाढी अम्मा, पढ़ाई त ज़बरदस्त पई हले। असांजे स्कूल में मां सदाईं सिंधी ॿोली जी प्रचार कंदी रही आहियां। असांजी हिकु मिस आहे, मुंहिंजो वालिद साहब शाह अब्दुल लतीफ़ बिठाई जो वॾो पार्को आहे। सो हुन में असां 5 छोकिरियुनि जो ग्रुप ठाहियो आहे, जेके शाम जो रोज़ मिस जे वालिद साहब वटि वञी शाह जो कलाम सिखंदा ऐं सम्झंदा आहियूं। सच्ची इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ॾाढी अम्मा, ना सिर्फ़ एतिरो, पर मिस जो वालिद साहब असांखे सिंधी बि पढ़ाईंदो, जंहिंमें ग्रामर वग़ैरह बि सेखारींदो। वेरी गुड, वेरी गुड। ॾाढी अम्मा,
अॼु स्कूल जे ब्रेक में मिस असांखे पंहिंजे घर पंहिंजे वालिद साहब सां मिलाइण वठी वई हुई। मूंखे त हैरत आहे त मिस जे घर 12 नाले जी तख्ती सिंधी में लॻल हुई, पर समूरे पाड़े में माण्हुनि जे नालनि जी तख्तियूं सिंधी में लॻल हुयूं। माशाअल्लाह माशाअल्लाह। इहा ॻाल्हि ॿुधाए मिस ॿुधायो त इहो समूरो कमु संदसि वालिद साहब जो कयल आहे। सुठी ॻाल्हि आहे। जॾहिं असांजा वॾड़ा ई अहिड़ा सुठा कम कंदा त ज़ाहिर आहे ॿार बि त ईअं ई कंदा न। इहा त तमामु सुठी ॻाल्हि करे छॾी। पोइ मुंहिंजे ख़्याल में असांखे बि ईअं ई करणु खपे। ॾाॾी अम्मा आउं बि अॼु बाबा खे चवंदसि त असांजे घर 12 नाले जी तख्ती सिंधी में लॻाइनि। ॿियो त ॾाॾा साईं तव्हां ऐं आउं सभिनी परिवारनि जा गॾिजी हलंदासीं ऐं केरु चवंदासीं त उहे बि ईअं कनि। हा मड़ आऊं हींअर ई थो वञा ऐं पाड़े वारनि जा दर छुड़काए उन्हनि खे चवां थो त पंहिंजे नाले जी तख्तियूं सिंधी में लॻायो ऐं साम्हूं दुकान वारा आहिनि न उन्हनि सां बि ॻाल्हायां थो त बाबा पंहिंजा बोर्ड सिंधी में लिखाए। हो शुक्राना जो मस अकुल ज़री त आई न। थोरो भलो कमु करी पियो अलाए किथे तो उमिरि गुज़ारी चवंदी थकिजी वियसि पर न साईं घर या गिट मिट अमन संध्या। ॾाॾा जेकॾहिं सिंधी ॿोली लाइ कमु कंदड़ इदारा ऐं फॉरम गॾिजी इहा मुहिम हलाइनि, कंपनियुनि खे इन ॻाल्हि ते राज़ी कनि त अञा वधीक सवलाई थी सघे थी। हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां। ॿोलियां ॿोली मिठी, ॿोलियां ॿोली मिठी, गीत सिंधी ॻायां। हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां। तव्हांखे बि अलाए छा थी वियो आहे जो संध्या ई बाबा जी ॻाल्हियुनि में अची लॻायो। छा थियो? चङी भली सुठी नेम प्लेट अंग्रेजी में दरवाजे जे ॿाहिरां लॻल, सा तव्हां लाराए करे वरी सिंधी में लॻाई आहे। पोइ छा थी पियो? सिंधीअ में त अञा सुठी पई लॻे। तव्हांखे छा थी वियो आहे? कुझु माण्हू स्टेटस खे बि ॾिसणु घुर्जे। त छा सिंधी में नाले वारी तख्ती लॻाइण सां असांजो स्टेटस घटि थी वेंदो? ज़ाहिर आहे असांजी उथणी वेहणी वॾनि माण्हुनि सां आहे। माहिन 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 तोखे छा थी थो वञे? तोखे ख़बर हुजणु घुर्जे त असांजी जंहिंसां बि उथणी वेहणी आहे से सभु सिंधी आहिनि, ॿारहाड़ियुनि मां पढ़ी वधिया आहिनि। हाणे जेकॾहिं ऑफिसर थी पिया त पोइ छा थी पियो? हू को अंग्रेज़ न आहिनि जो असां परेशान थियूं। भला जेकॾहिं अंग्रेज़ बि हुजनि न त कहिड़ो फ़र्क़ु थो पए? तव्हां सां बहस करण अजायो आहे। तव्हां वटि त हर ॻाल्हि जो उबतो ई जवाब आहे। सिधी ॻाल्हि पियो करियां, इन में उबते जवाब जी कहिड़ी ॻाल्हि आहे? माहिन तूं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए। हा जी पुछो। अंग्रेज़ या को ॿी क़ौम वारो असांजी ॿोलीअ में पंहिंजे नाले जी तख्ती हणंदो? उहो छो हणंदो असांजी ॿोली में तख्ती? पोइ असां छो हणूं? ॿोली असांजी माउ आहे, ॿोली असांजी सुञाणप आहे। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मूंखे माहिन, हींअर बि कहंदे तोखे यादि हुजणु घुरिजे चाचा साईं यानी तुंहिंजो वालिद साहब प्राइमरी उस्ताद हुयो। हुनजे स्कूल में जेको बोर्ड लॻल हुयो उहो बि सिंधीअ में हुयो, जंहिं तूं ख़ुदि पाण पढ़ीअ। ॿियो त ठहियो, पर चाचा साईं पंहिंजे घर जे ॿाहिरां जेकी काठीअ वारी तख्ती लॻाई हुई सा बि सिंधीअ में लिखियल हुई। उन वक़्तु तो को एतिराज़ कोन कयो? तॾहिं शायदि मूंखे एतिरो शऊर ई न हुयो। शऊर जो इहो मतिलबु न आहे त माण्हू पंहिंजी असलियत बजाए। शऊर जो मतिलबु इहो आहे त माण्हू पंहिंजे बुनियाद खां न हटे। हिकिड़ी ॿी त ॻाल्हि ॿुधाए मूंखे, हींअर बि न जॾहिं तूं पंहिंजे माउ जे घर वेंदी आहीं त
उन सां कीअं मुखातिब थींदी आहीं? मां मां त पंहिंजी मां खे अमड़ या जीजल अमड़ करे कोठींदी आहियां। न न, पंहिंजी माउ खे अमड़ छो थी चई? उते बि त स्टेटस जो ख़्यालु रखंदी कर न, पंहिंजी माउ खे मोम करे सघंदी कर न। अम्मा वटि वरी स्टेटस छा जो, ऐं ॿियो त मोम वग़ैरह चवण सां मूंखे उहा आसीस थोड़ी मिलंदी। त पोइ पंहिंजी ॿोलीअ सां बि छा जो स्टेटस? जेको सुकून, जेकी आस, जेकी राहत पंहिंजी ॿोली ॿोलण में मिलंदी आहे, असांखे ॿी ॿोलीअ में मिलंदी छा? साईं, तव्हां सां त बहस करण ई अजायो आहे। जिते भी रहो अवां सिंधी सॾायो, ॿारनि सां घर में सिंधी ॻाल्हायो। आ सिंधी ॿोली मिठी आहे प्यारी, आ सिंधी ॿोली सुठी आहे प्यारी, आ सिंधी ॿोली मिठी आहे प्यारी, आ सिंधी ॿोली सुठी आहे प्यारी। जिते भी रहो अवां सिंधी सॾायो, ॿारनि सां घर में सिंधी ॻाल्हायो। आ सिंधी ॿोली मिठी आहे प्यारी, आ सिंधी ॿोली सुठी आहे प्यारी, आ सिंधी ॿोली मिठी आहे प्यारी, आ सिंधी ॿोली सुठी आहे प्यारी। अजरक टोपी असांजो ही शान आ, सिंध अमड़ मुंहिंजी सभ खां महान आ। अजरक टोपी असांजो ही शान आ, सिंध अमड़ मुंहिंजी सभ खां महान आ। अमड़ मुंहिंजी सभ खां महान आ। सकाफ़त सदियुनि जी कीन विसारियो, ॿारनि सां घर में सिंधी ॻाल्हायो। आ सिंधी ॿोली मिठी आहे प्यारी, आ सिंधी ॿोली सुठी आहे प्यारी, आ सिंधी ॿोली मिठी आहे प्यारी, आ सिंधी ॿोली सुठी आहे प्यारी। हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां। ॿोलियां ॿोली मिठी, ॿोलियां ॿोली मिठी, गीत सिंधी ॻायां, हाँ मां सिंधी आहियां। दुनिया जी का बि ॿोली ख़राब नाहे हूंदी, ऐं नई ॿोली कंहिंजी ॻोल्ही आहे। ॿोली सिर्फ़ राब्ते जो ज़रियो आहे, पर कोशिशि इहा हुजणु घुरिजे त पंहिंजी ॿोली खे अहमियत ॾियणु घुरिजे। हा, जंहिंमें असीं सोचींदा आहियूं, सम्झंदा आहियूं ऐं ॿोलींदा। हाँ, बिल्कुलु ज़रूरी आहे पंहिंजे ॿारनि खे बुनियादी तालीम पंहिंजी ॿोली में ॾियणु। हुकूमत सां गॾु सरकारी या ख़ानगी इदारनि ते ज़ोर बार रखणु वालिदैन जो फ़र्ज़ु आहे। इज्तिमाही तौर ते वालिदैन चाहींदा त सिंधी ॿोली सभिनी इदारनि में मुमकिन थी सघे। बिल्कुलु सही थो चवी। ही जेका असांजी मादरी ॿोली आहे न, इहा असांजे ॿारनि जी बुनियादी हक़ आहे ऐं उन सां ई जज़्बनि सां सलाहियल आहे। ऐं असां कंहिंखे बि को हक़ नथो पहुचे जो ॿारनि खां इहा ॿोली खसियूं। पाण असांखे खपे त इन ॿारनि जी ॿोलीअ खे गौर कयूं, उन्हनि जो ख़्यालु रखूं। ज़रूरत पंहिंजी जॻह ते, पर कॾहिं बि स्टेटस या फैशन तौर
ॿी ॿोली जो इस्तेमालु करणु न घुरिजे। असांजे सूबे जी ॿोली सिंधी आहे, सो ॿियनि गैर सिंधियुनि खे बि सिंधी ॿोली हंडाइण लाइ आमादा करण जी कोशिशि करणु घुरिजे। छो जो असीं बि त ॿियनि जी ॿोली ॻाल्हाईंदा आहियूं न, ईंदी आहे त असांजी ॿोली बि सिखणु खपे उन्हनि खे। घर में पंहिंजी ॿोलीअ जो सिधो ऐं सवलो वाहिपो करियो। बाज़ारुनि में मार्केटुनि में बि सिंधी ॻाल्हायो। लिख पढ़ खां वेंदे पंहिंजे घरनि जूं तख़्तियूं ऐं दुकाननि जा बोर्ड बि सिंधी में लॻारायो। नौजवाननि खे घुरिजे त टेक्स्ट मैसेज रोमन स्क्रिप्ट मतलब रोमन लिखी हुई सही पर सिंधी में लिखनि। हर जाइ हर हंध पंहिंजी ॿोली खे तरजीह ॾियनि। ख़ासि करे तालीमी मैदान में अवलियत पंहिंजी ॿोली जी हुजणु घुरिजे। पोइ हाणे थियो जे हिकु नारो, सिंधी ॿोली क़ौमी ॿोली, सिंधी ॿोली क़ौमी ॿोली, सिंधी ॿोली क़ौमी ॿोली। वचन तो करियां मां जिते भी हुजां, मां जिते भी हुजां ओ संग तुझे जोतियां वचन तो करियां मां जिते भी हुजां, मां जिते भी हुजां ओ संग तुझे जोतियां। वचन तो करियां मां जिते भी हुजां, मां जिते भी हुजां ओ संग तुझे जोतियां झोली जी झलक दे, झोली जी झलक दे तुझी खाली न थे, झोली जी झलक दे झोली जी झलक दे तुझी खाली न थे, झोली जी झलक दे तुझी खाली न थे। क्यों क्यों ओ कोई सौदा जमा है वचन तो करियां मां जिते भी हुजां, मां जिते भी हुजां ओ संग तुझे जोतियां